नाज़रीन, कराची में हद दख़लनि जो जेको सिलसिलो आहे उहो ख़त्म न थी सघियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे हुक्मनि बावजूद KMC ऐं उन सां गॾोगॾु कमिश्नर कराची एंटी इंक्रोचमेंट ऐं लाॻापियल जेके टाउन इंतिज़ामिया आहे उहा पिणु नाकाम नज़र अची रही आहे। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं कराचीअ जे मुख्य यूनिवर्सिटी रोड ते, जिते जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि हिन यूनिवर्सिटी रोड जा, उते इंक्रोचमेंट जेका आहे उनजी भरमार आहे। पथारा ऐं उन सां गॾोगॾु रेड़ियूं, स्टॉल फ्रूटनि सब्ज़ियुनि ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जा जेके आहिनि उहे पंधु घुमंदड़ माण्हुनि जे जेके रस्ता आहिनि उहे पिणु जेके आहिनि उहे ख़तमु कया विया आहिनि। अचो त हिन हवाले सां हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो हद दख़लनि जे हवाले सां छा चवणु आहे। तो वही तो बोल रहे हैं कि गवर्नमेंट को चाहिए कि कोई इसका नियम बदले हमको दे। जिस तरीके से पंजाब में हो रहा है वो हटवा रहे हैं हर ठिए, तो उसका नेम बदल दे रहे हैं ना कि आपका ठिया ये हुआ, तो हम लोग कहाँ जाए आप मुझे बताओ ना। एक गरीब आदमी के पास इतना थोड़ी कि वो दुकान लेके बैठ सके, तो हम रोड पे नज़र आते हैं इस तरीके से। इंतज़ामिया आने से पहले हम लोग हटा लेते, क्या करें, वरना उठा के ले जाएंगे हमारा सामान, तोड़ देंगे उसको, फिर हम लोग गरीब आदमी कहाँ जाए। मतलब ये हफ्ते में भी चक्कर लगाते हैं। अब भी जिस तरीके से चल रहा है पूरे कराची में हर तरफ, तो इस तरीके से समझ लो कि डर ही लगा रहता है कि कब हमारा ठिया चला जाए, कब हमारी रोज़ी चली जाए। भाईजान है जो इनकरेजमेंट आहे न, इन करे त तमामु आवाम लाइ मुसीबत थी वई आहे। हे रोड ॾिसो आहे तव्हां, गवर्नमेंट खुदाई करे छॾी आहे, 4-5 साल थी विया आहिनि, इहो न मुकमिल थो थिए, न अॻिते को कमु वधे थो। हे जेके ठेला आहिनि रोडनि ते पिया आहिनि, इहे अचनि था KMC वारा हटाइनि था, वरी ॿीहर अची था वञनि। इन करे आवाम जे लाइ वॾी मुश्किलातूं आहिनि सॼे। इहो इन में इंतिज़ामिया मुलविस थी सघे थी, त हटाइनि था वरी ॿीहर लॻी था वञनि, त ज़ाहिर ॻाल्हि आहे इंतिज़ामिया ई उन में मुलविस हूंदी। तक़रीबन पूरी कराचीअ में आहे, तव्हां जिते बि ॾिसंदव त पूरी कराचीअ में इहा ई सूरत हाल लॻी पई आहे। जेका हिते तव्हां ॾिसो था मौसमियात चौरंगी ते पूरी कराची में संजय इंकरेजमेंट लगी पई है। कहूँगा हमारी गवर्नमेंट को कुछ करना चाहिए, ये सबको साफ पूरी पट्टी के पूरा कराची साफ करवाना चाहिए। इधर बाइक वाले, पैदल चलने वाले बेचारे एक दूसरे को लड़ रहे होते हैं, मार रहे होते हैं। इधर कोई भी नहीं चल सकता, इधर मारो बस सारे। ट्रक चढ़ जाए ऊपर या तो बंदे के साथ डकैती हो जाए इधर, बस यही, उसके अलावा और कुछ भी नहीं। यार हुकूमत तो एक्शन लेती है। दूसरी बात ये कि अगर ये यहाँ नहीं लगे तो ये लोग कहाँ जाएंगे, तो फिर डकैती को वारदात है तो इसको जन्म देंगे, और तो कुछ चीज़ नहीं होगा। हाँ, ऐसा करे कोई दूसरा हल निकाले कि यार गरीब बंदा है वो वहाँ है, पता नहीं कितने दूर से कितने। अगर आपने सुना यार कि कराची जो है ना गरीबों के माए, शायद आपने सुना हो ये मिसाल भी, और वो यही है। अगर आप देख लेना पाकिस्तान के कोने कोने से लोग आए हुए कराची में, समझे, यहाँ अपने बच्चों का पेट पालने के लिए आते हैं। तो अगर ये यहाँ ना लगाए ना तो और कहाँ जाएंगे, कोई और दूसरा हाल दिखाओ। अगर यहाँ ना लगा, ये हटाएंगे ना तो डकैती वारदात इसको जन्म देंगे, वो तो कुछ नहीं होगा। इलीगल तरीके से हिते जेको स्टॉल वग़ैरह लगाए विया आहिनि, इहे लॻाइण न घुरिजनि, ऐं गवर्नमेंट खे खपे त हिननि लाइ का मुख़्तस जॻह करणु घुरिजे। ईअं न ते रोड ते हिन एक्सीडेंट ट्रैफिक वग़ैरह ज़्यादा थी थिए। जेको आहे सो इन यूनिवर्सिटी रोड ते जेको काफ़ी कंस्ट्रक्शन थिए पई, उन मां मिटी वग़ैरह अचे पई, उन मां जेके बि एस्थमेटिक पेशेंट आहिनि उन्हनि लाइ मसइला थियनि था। तंहिंजे करे गवर्नमेंट खे खपे थी जेको आहे सो बहितर हाणे जो मिंटनि में थींदो उहो कलाकनि में थी थो वञे, छो जो यूनिवर्सिटी रोड तमामु कंजस्टेड थी वियो आहे। जेको एरिया उहो मतिलबु कंजस्टेड थी वियो आहे, मतिलबु हिकिड़ी सिंगल गाॾी वञण जे लाइ विच में हो जॻह आहे। पहिरियां त काफ़ी कुशादो हो, त उन करे काफ़ी टाइम लॻी पियो वञे। साईं शहरनि जे घुमण जे लाइ आहे, पर हिते अॼुकल्ह जा हालात अहिड़ा आहिनि जी माण्हू पंहिंजी ऑफिस में फारिग थी अचनि था त ॾाढी जाम सारी ट्रैफिक थींदी आहे। उन खां अलावा ही ठेला सारा फुटपाथ ते लॻा पिया आहिनि, ऐं उन खां पोइ तरक़ियाती कमु हिननि जो पुल जो बि हले पियो, उहो बि मुकमल न थियो पियो आहे। उन खां पोइ रोड में बि खॾा लॻा पिया आहिनि, ऐं उन हिसाब सां ट्रैफिक थिए थी, जाम सारी मुश्किलात थिए थी माण्हुनि खे, अवाम खे। असांजो जाम मुतालबो आहे, पर गवर्नमेंट असां उन मुतालबे ते अमल नथी करे असांजे ते। असां इहो ई चवणु चाहींदासीं कि असांजे रोड जो तरक़ियाती कमु थियो वञे। शहर में हद दख़लनि जे हवाले सां शहरनि जो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन जो चवणु आहे त जेके फुटपाथ आहे उहा शहरनि जे घुमण जे लाइ जेका आहे उहा ठाहियूं वयूं आहिनि, पर इंतिज़ामिया जी मिली भगत सां हिननि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके शयूं विकिरो कंदड़ आहिनि उन्हनि खे इजाज़त ॾिनी पई वञे, ऐं इन्हनि इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेके रोडनि मथां हद दख़लियूं आहिनि ऐं शहरनि जे घुमण वारियूं जेके फुटपाथूं आहिनि उतां कब्ज़ा ख़तमु कराया वञनि। ॿिए तरफ़ ही जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जो जेके स्टॉल लॻाईंदड़ ऐं पाथारेदारनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं हितां हुकूमत असांखे
उथारींदी त असीं बेरोज़गार थी वेंदासीं। ऐं हिननि सिंध हुकूमत खां शहरनि इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते फुटपाथुनि मथां जेकी हद दख़लियूं आहिनि उहे ख़तमु करायूं वञनि त जीअं शहरनि खे घुमण में आसानी पैदा थी सघे। कैमरामैन सिराज संजराणी सां गॾु अल्ताफ़ चन्ना, टाइम न्यूज़, कराची।